सखर हाउस पीपी अगवान सैयद जाहिद शाह बुखारी पीपी ऑफिस लेबर कॉलोनी सखर में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी मुस्तहिक औरतुनि जा मसला मालूम करण बाद मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी रमज़ान शरीफ जे मुबारक महीने दौरान ग़रीब अवाम के 5000 रुपया ॾियण वारो अमल सुठो क़दम आहे। इन रक़म से ग़रीब माण्हुनि खे रमज़ान शरीफ के महीने में सहरी ऐं इफ्तारी जो सामान ख़रीदण में मदद मिलंदी। सैयद जाहिद शाह बुखारी जो चवण हो तो पाकिस्तान पीपल्स पार्टी के सीनियर मरकजी अगवान सैयद खुर्शीद अहमद शाह, इस्लामदीन शेख, सूबाई वजीर सैयद नासिर हुसैन शाह, MNA नोमान इस्लाम शेख, सिंध असम्बली के स्पीकर सैयद अवेस कादिर शाह, सैयद फारूक शाह की हिदायतुनि तहत ग़रीब माण्हुनि की ख़िदमत करे रहियो आहियां। पीपल्स पार्टी जा अगवान ऐं कारकुन अवामी ख़िदमत ते यकीन रखनि था। संदन जी कोशिशुनि ऐं PP जे मरकज़ी ऐं सूबाई अगवाननि जे सहकार सां सवे ग़रीब औरतुनि खे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में नाला शामिल कराया, जंहिंसां उहे ग़रीब औरतूं फ़ाइदो हासिल करे PP अगवाननि खे दुआऊं ॾियनि थियूं। जॾहिं त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम मां मुल्क जा लखें ख़ानदान मुस्तफ़ीद थी रहिया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची